सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जे मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडी शोबे जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां पढ़ाईअ दौरान मुख़्तलिफ़ शार्ट डॉक्यूमेंटियूं ठाहिण खां पोइ स्क्रीनिंग कराइण लाइ शेख अयाद ऑडिटोरियम हॉल में तक़रीब मुनक़िद कई वई। मीडिया कम्युनिकेशन शोबे जे शागिर्दनि तरफ़ां सिंध में मौजूदा बरसातनि ऐं ॿोॾि सबबि थियल नुक़सान, हैदराबाद में तारीख़ी गुलाम शाह कलोड़े जे मक़बरे जी तारीख़ जी ॼाण बाबति, सिंध में थींदड़ काशेगिरी जी हुनर ते सिंधी हिंदू फैमिली लाइ तारीख़ी ठहियल मुखी हाउस तोड़े यूनिवर्सिटीअ में पढ़ंदड़ गरीब शागिर्द जी ज़िंदगीअ ते ठहियल शार्ट डॉक्यूमेंट्री ठाहे स्क्रीनिंग कराई वई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मुल्क तोड़े ख़ासि करे सिंध अंदरि सहाफ़ियुनि सां थींदड़ ॾाढ, तशदुद, आज़ाद सहाफ़त ऐं मीडिया ते कम बाबति ॼाण ॾिनी वई। मीडिया में असां जिनसी हैरासमेंट खां वठी ऐं मज़हबी इशूज़ ताईं सभु कुझु ॻाल्हाए सघूं था। उन में डॉक्यूमेंट्रीज़ अची सघनि थियूं, उन में फिल्म अची सघे थी, उन में तव्हांजा इंटरव्यूज़ अची सघनि था, उन में न्यूज़ अची सघे थी, उन में उहे ख़बरूं अची सघनि थियूं जेके असां ॾेखारे नथा सघूं, उन में उहे शयूं अची सघनि थियूं जेके असां ॿुधाए नथा सघूं। त अॼोको जेको स्टूडेंट आहे मास कम्युनिकेशन जो या जेको मीडिया जा स्टूडेंट आहिनि, उहे इन सभिनी खे बाक़ाइदा ट्रीट करे सघनि था ऐं वाह जो उन ते कमु करे सघनि था। शॉर्ट फिल्म जे बारे में इहो ई चवणु चाहींदमि कि जेके आहिनि इन्हनि मां माण्हुनि खे इलाही नॉलेज मिले थी, लेकिन मीडिया जा जेके माण्हू आहिनि पढ़ी त वञनि था पर इन डिग्री में अॻियां नथा अचणु चाहिनि। काफ़ी रिस्ट्रिक्शन्स आहिनि उन्हनि ते, त महिरबानी करे उहे पंहिंजे रिस्ट्रिक्शन्स हटाइनि ऐं मीडिया जे शोबे में अचनि। मीडिया जो शोबो इलाही वॾो आहे, इलाही शयूं आहिनि ऐं माण्हुनि खे काफ़ी इन शोबे जे बारे में ख़बर ई कोन्हे कि काफ़ी सारी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके जीअं पाण ॿुधूं था स्टेज जे पोयां बि कमु आहे, कैमरा जे पोयां बि कमु आहे। मीडिया जो मतिलबु सिर्फ़ु कैमरा ते अचणु न आहे, मीडिया जो मतिलबु इलाही कुझु आहे ऐं मीडिया में तव्हां अचण सां तव्हांजो कॉन्फिडेंस बिल्डअप थींदो, तव्हांजी हर शइ जेका आहे तव्हांजी प्रोग्रेस इलाही सुठी थींदी। डिग्री हासिल करे तव्हां सहाफ़त में अचो, छो असां ॾिसूं था अॼु जी मीडिया जेका आहे हुनमें उहे शयूं शायदि अॻियां न पियो अचनि जेको असांजी सोसाइटी जी अकासी करे सघनि। असां इन लाइ इहो हिकिड़ो इवेंट रखियो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ डिबेट्स आहिनि, स्किट्स आहिनि, प्रोग्राम्स आहिनि। मिसाल जी ॻाल्हि शॉर्ट फिल्म ऐं डॉक्यूमेंट्रीज़ असां जेको बि शो कयो आहिनि हुनमें इहा ई मैसेज वञे थो त सहाफ़त था कयो, सच सां गॾु हुजो ऐं सोसाइटी खे बहितरीन खां बहितर करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीअ जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे घुर्जे त डिग्रियूं हासिल करण खां पोइ घर वेहण बजाए मीडिया इंडस्ट्रीअ में पेर पाए क़ौम ऐं पंहिंजे वालिदैन जो नालो रोशन कनि। कैमरामैन मज़र अलीअ सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जामशोरो।